खबरुनि अपडेट सिलसिले के अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया सूबो ते रुख। सॻियूं भरिसां ॻोठो अल्ताफ़ मशवरी जे रहवासियुनि जो घर ते हमिलो कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ औरतुनि ॿारनि समेत पाक किताब खणी एहतिजाज। सॻियूं भरिसां ॻोठो अल्ताफ़ मशवरी जे रहवासियुनि कुर्बान मशवरी, शराफत अली मशवरी, साजिद हुसैन मशवरी, सलामत अली मशवरी, एहसान मशवरी, फहमीदा मशवरी, अशरफ खातून मशवरी, अरबाब खातून मशवरी, अनीला मशवरी, हमीदा मशवरी पाक किताब खणी नेशनल प्रेस क्लब रानीपुर पहुची एहतजाज कंदे चयो त असांजी बिरादरीअ जे बासरनि शहज़ादो मशवरी, अरबेलो इरशाद मुजाहिद मशवरी, अरशद मशवरी, बिलाल मशवरी, अख्तर मशवरी 20 खां वधीक नामालूम माण्हू साण करे असांजे घरनि मथां हमिलो करे औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद करे घर में पियल समूरो सामान टोड़े, कार जा शीशा टोड़े फायरिंग कंदा फरार थी विया। उन्हनि चयो त जवाबदारनि ख़िलाफ़ सॻियूं पुलिस वटे दाह खणी वियासीं पर पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे। जवाबदार हाणे बि असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि चयो त जवाबदारनि हमलो करे असांजी औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद करण समेत लखें रुपयनि जो नुक़सानु करे विया आहिनि। असांखे उन्हनि मां जान जो ख़तरो आहे। असां IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खे अपील था करियूं त जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे।